बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलामुअलैकुम नाज़रीन हमारे ॾिसी रहिया आहियो HPS न्यूज़ मीरपुर माथेलो क्राइम सिंध अब्दुल खालिक कोराई स्कूल खां वापसि वेंदड़ 10वीं क्लास जे शागिर्द खे जवाबदार अब्दुल सत्तार बोज़दार वहीद फहद ऐं बारी बोज़दार तरफ़ां मारकुट करे मथो फाड़े छॾियो। रतोरत वारिसनि जो जवाबदार जी गिरफ़्तारी लाइ थाणे ते एहतजाज। उन मौक़े ते सादुल्ला कोराई सिकंदर ज़ख़्मी थियल जे पीउ ज़ुल्फ़कार अली कोराई सहाफ़ियुनि खे ॿुधायो त मुंहिंजो पुटु 10वीं क्लास जो शागिर्द आहे जेको स्कूल खां वापसि पंहिंजे घर अचे पियो त रस्ते में अब्दुल सत्तार वहीद बोज़दार बिलाल मथां पिस्टल सिधा करे मारण जी कोशिश कई पर फायरिंग न थियण करे पिस्टल जा कुंदा खणी रतोरत करे छॾियो। हिन चयो त मीरपुर माथेलो पुलिस बि सिर्फ़ NC दाख़िल करे मोटाए छॾियो आहे, जवाबदार खे गिरफ़्तार न कयो। एहतजाज कंदड़ SSP घोटकी खां मुतालबो कयो त जल्द जवाबदारनि मथां FIR दाख़िल करे उन्हनि खे गिरफ़्तार कयो वञे। मज़ीद ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो HPS न्यूज़।